अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं है किंजा फातिमा। हमारे सिलसिला नुमेरान न्यूज़ रुक किंजा खबरन जंडो मरी रिपोर्ट नौकाफ मरी ब्रेकिंग न्यूज़ जंडो मरी वेझो टंडोआदम टंडोलाया रोड ते फुर जे इरादे सां बीठल नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। फुर जे इरादे सां बीठल हथियारबंदनि गाॾी खे रोकण जी कोशिश कई त मुज़ाहिमत ते बोलान सुजुकी ॿियनि मथां सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में बिस्किट विकिरो कंदड़ टंडोलाया वासी दानिशपुर बशीर अहमद मारिजी वियो, जॾहिं त ड्राइवर मौज़ानी तौरु बची वियो। इतलाह ते टंडोआदम पुलिस पहुची नाकाबंदी शुरू कई। फोती शख़्स जो लाश टंडोआदम इस्पताल पहुचायो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ फोती शख़्स जो लाश वारसनि हवाले कयो वियो। होॾां पुलिस जो चवणु हो त जवाबदार ऊंधाई जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया आहिनि, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो नुमेरान न्यूज़।